साचो सतराम। बादशाह बृहस्पतिवार एकांतवास में शुभ अवसर थे उनसे जो साईं की रामत पालन दिलाए सलंगावन में आई सोई प्यार में घर में सब भाव बहन रूप ऐसे की संगत की उच्च डेरी साहब सल सतराम धाम रार के साथ तरफा आशीर्वाद शुभकामना वादा बृहस्पतिवार एकांत सच साईं जी राम तो न नहीं करे वही जो 5 साल वही जो 5 की उन्हीं मालिक ने रंग में रंग वही जो 5 की उन्हीं सच साईं सब मिला है वही जो 5 की उन्हीं सच साईं ताई पहुंचाए उन साहिब थे पर वो सब ठीक होता रहे चले असली राहत हल्ला उन्हीं रस्ते जा राही बनकी पंहिंजी मंजिल तरफ़ वधंदा आहियूं ऐं पंहिंजी मंजिल ते पहुचंदा आहियूं। आमतौर असां सभु इंसान तक़रीबन पंहिंजो पाण खे सही सम्झी ऐं मञिया वेंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे सही सम्झंदे कोई जेको भी कुछ करना है वो असांखे तमामु घणो चवण लॻंदो आहे तमामु घणो बहितर लॻंदो आहे ऐं उन चङे खे सम्झंदे ऐं पंहिंजो पाण खे सही ठाहींदे असां पंहिंजो पाण खे ॾिसण जाचण ऐं सम्झण छॾे ॾींदा आहियूं असां बिल्कुलु ठीकु आहे ऐं पोइ असांजी नज़र सिर्फ़ु ॿियनि ते वेंदी आहे ऐं पोइ ॿियनि जूं चङाइयूं मटायूं ॾिसंदे ॾिसंदे सभु चङाइयूं पंहिंजो पाण था खणींदा आहियूं ऐं हर ग़लति ॻाल्हि ॿियनि खे थोपण जी कोशिशि कंदा आहियूं त ॿियो ई ग़लति आहे ऐं पोइ अहिड़े तरीक़े सां असां तक़रीबन सां पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। असां सभिनी खे सम्झणु घुरिजे त अॻिते असांखे वधणो आहे मंज़िल ते असांखे पहुचो सचे साईं खे असांखे पाइणो तंहिंजे करे ॿियनि खे ॾिसंदे जाचंदे ॿियनि जी नेकी गिला कंदे असांखे
वरंदो कुछ नथो, मिलंदो कुछ नथो, पर असां पाण रहिजी वेंदासीं। उन मालिक असांखे कृपा कई आहे, उन असांखे इंसान बणाए करे मोकिलियो ऐं इंसान जो मक़सद ई आहे समझ, बुद्धि, ज्ञान, अकुल, ज्ञान, प्रेम, श्रद्धा, विश्वास, यकीन, पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण, पंहिंजो पाण खे मंज़िल ताईं पहुचाइण। इन करे उन मालिक असांखे इंसान बणाए पंहिंजो कमु पूरो कयो आहे। हाणे असांजो कमु आहे त असां थोरो अॻिते वधूं। जी उन सॼे साईं रहमत खे पाण सभिनी खे पंहिंजी दामन में आंदो, पहुचायो, विहारियो या पंहिंजी यादि ऐं पंहिंजी रहमत बख़्शी। हाणे असांजो कमु आहे त उन तरफ़ वधो, उन तरफ़ हलो। इन करे असांजी नज़र या असांजो झुकाव सदाई उन सॼे साईं जे चरणनि तरफ़ रहंदो। असां पंहिंजे संत महात्मा रमेंदा आहियूं त पोइ उनजा चरण छोड़ण जी कोशिशि कंदा आहियूं। असां कॾहिं उनजे मथे या चेहरे खे कोन छुहंदा आहियूं। पकड़ींदा बि आहियूं, चरण पकड़ींदा आहियूं, छुहंदा बि आहियूं, चरण छुहंदा आहियूं, शीश धरींदा बि आहियूं, चरणनि ते शीश धरींदा आहियूं। जेको बि कुझु कंदा आहियूं चरणनि सां वास्तो हूंदो। ऐं चरण उन सॼे साईं जा हूंदा, पर आचरण असांजो कमु। चरण जो मक़सदु हूंदो आहे उहा राह, उहा सिख्या, उहा समझ, उहो ज्ञान, उहो ज्ञान, उहो सभु कुझु जेको उन सॼे साईं या संत में आहे। पर आचरण ॼण ते अमल कर हलण, उहो असांजो कमु आहे। जेतिरो उन रस्ते ते हलंदासीं, उन राह ते हलंदासीं जिते उहो हलियो, ओतिरो असां पंहिंजी मंज़िल तरफ़ वेंदासीं। जिते सिर्फ़ु चरण पकड़े वही रहंदासीं, आचरण हूंदो ई न, हलण हूंदो ई न, अमल हूंदो ई न, त पोइ असां रहिजी वेंदासीं। तंहिंजे करे इंसान जो कमु आहे चरण यानी राह वठी करे आचरण करणु, अॻिते हलणु। सिर्फ़ु सम्झी करे वेही रहणु, सिर्फ़ु पकड़े रहणु, उन कुझु कोन्हे। उन तरफ़ अमल करणु, उन तरफ़ हलणु। इन करे बिना अमल के सिर्फ ज्ञान वठणु, नॉलेज वठणु, उहा ईअं हूंदी आहे पंहिंजो टाइम ॾियणु या ना सम्झ। इन करे उनजी भेट ऐं इंसान सां न थी वेंदी आहे। पोइ जीअं चयो वेंदो आहे त ब्रह्मा जॾहिं सृष्टि रची त हर हिकु जीव खे
पहली पहली नेचर, पहली पहली उम्र, पहले वक्त सब कुछ ॾिनो पए। ऐं हू जेका हुयो पंहिंजो समझ ज्ञान पते ते लिखंदो, हर कंहिंखे वीडियो रखंदो पए। एतिरे में तो गॾा आयो, तो बिरमा थोरो उथी वियो, तो गॾा पोयों सभु कोई पता खाई थी विया, जेके उन ज्ञान जी ॻाल्हि लिखी पई। ऐं बिरमा जॾहिं पुछो त ॿियनि तो तूं छा पातो, त मूंखे सॼो ज्ञान पेट में आयो, सॼो खाई छॾियो जेको बि आहे। सो हक़ीक़त में ज्ञान, समझ, ज्ञान, अकुल, बुद्धि यह चरण जी चीज को नहीं, या आचरण जी चीज है। भाई वो खाई छड़ी वो वरती वो पतो आहे कयो कुछ भी ना, छा मिले कुछ भी। जेका चीज समझ सां अमल में ईंदी, जेका चीज ज्ञान में ईंदी, उही जीवन। इन करे अॼु ताईं गॾा खे कमु कल चयो, उनजी समझ देर सां ईंदी आहे। इन करे कोई बि इंसान अनजाणी रखंदो आहे, ना समझी रखंदो आहे, या कुछ न समझे, उनकी भेंट जगह से कहीं जगह आ रही है। ऐसा बात जगह है कम जो मैंने जो कुछ करे इंसान जो कमा कुछ हल्ला बेहतर बात के उनकी समझ तेजी करे उन्हीं मंजिल तक पहुंचा, उन्हें सच्चे साई के दामन में अचा। ये तो असा समुद्र जो पहुंचा से पर पानी से उठो जितो सामल जी चरण ताईं पहुंचो। ये तो हर को कोई किथे पहुंचल नहीं है। जी था मगर साथ जो साथ था फिर मुझे बदल पंहिंजो कमु पूरो कयो, उन्हनि जो वठी करे सचे साईं जी दामन में आयो, चरण में आयो, चरण में पहुचा, उन्हनि जो कमु पूरो थियो। बाक़ी जेकॾहिं उनजो आचरण कयो, उन अमल कयो, वचन जी पैरवी कई, जेको चयो उन अमल कयो, पंहिंजे जीवन खे उन हलाए ॾेखारियो, उन अमल जो कोन कयो, उहा सचे साईं जी मूंखे रहमत मिली। उन माण्हू क़बर मां बदिली करे कमल थी वियो, पंहिंजो पाण खे तंहिं करे असांखे पंहिंजो पाण खे अॻिते वधाइणो आहे, पंहिंजो पाण खे उन रस्ते जो राही बनाइणो आहे, पंहिंजो पाण खे उनते अमल कराइणो। जिते सिर्फ़ ये वही रहा ना, उनते अमल कयो, उनते हलियो, उन ताईं पहुचो ऐं उनजे लाइ असां मौन खे कयूं। मौन जो मक़सदु आहे इनखे छॾे करे कुछ पंहिंजो पाण खे ॾिस, कुछ पंहिंजो पाण खे जांच। असल में हर रोज़ कुछ अपनी आदत रखा, महीने में हिकु ॾींहुं असां सॼो ॾींहुं रखंदा आहियूं, ठीकु आहे, और हर रोज़ असां कुछ वक़्तु रखंदा ख़ामोश रही करे पंहिंजो पाण खे ॾिसंदा, पंहिंजो पाण खे जांचण खपे, पंहिंजे मक़सद खे सम्झणु खपे। असां ॿियनि खे त सभु ॾिसंदा ऐं चवंदा कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसो त मुंहिंजा अमल कीअं, मुंहिंजी हालत कीअं, मुंहिंजी सोच कीअं, मुंहिंजो बर्ताव कीअं।
ठोस पंहिंजो पाण खे वठो ॾिसो। जेको मां ॿियनि खे ग़लति चवां थो, छा उहे ग़लतियूं मूं में त न आहिनि? जेके मां ॿियनि खे सलाहियूं ॾियां थो, उहे चङाई कर, बहितरी कर, छा उहे चङाइयूं मूं में त आहिनि? ॿिन्ही चीज़ुनि खे असांखे सम्झणु खपे। असां ॿियनि खे चवंदा आहियूं हीअ न करणु खपे, पर छा उहे बहितरियूं मूंखे पंहिंजो पाण में आहिनि, कोई मूं में त न आहे। तंहिंजे करे थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे ॾिसो ऐं कुझु वक़्तु वेही करे पंहिंजो पाण घुरीअ में ॾिसो। आख़िर मुंहिंजे जीवन जो मक़सदु छा आहे? मां करणु छा थो? मूंखे करणो छा आहे? मूंखे बणिजणो छा आहे? छा जहिड़ो आयो हूंदो हले थो? इहे त सभु जीव हलिया पिया, हर जानदार हलियो वेंदो। मां इंसान बणी करे आहियां, मूंखे छा करिणो आहे? केरु आहियां? मूंखे छा बणिजी करे वञिणो आहे? मां आहियां छा? पहुचणो छा आहे? तॾहिं पंहिंजो पाण खे असां ॾिसूं सघूं। सचे साईं असांजे अचण खां पहिरियों संदेश इहो हुयो, अचण सां कुझु बि न वठणु, न खाइणु, न पीअणु। अचण खां संदेश हुयो, खाधो पीतो, इहो त सभु कुझु हर जीव, हर जानदार कंदो आहे। आयो, खाधो पीतो, वेठो, बसि मौज मस्ती पे हले। लेकिन संसार में आयासीं कि छा बणिजी वेंदासीं, छा ठही वेंदासीं, पंहिंजे जीवन खे सम्झो। किथे असांजे जीवन में सिर्फ़ु खाधो पीतो, घर खे ॾिसणु ॿियनि जीवन माण्हू किथे ईअं कोन थो करे। पंहिंजो पाण ॾिसणु, मां छा आहियां, मूंखे छा बणिजणो आहे, मूंखे किथे पहुचणो आहे, मुंहिंजी मंज़िल छा आहे, मूंखे छा पढ़णो आहे, छा करिणो आहे। कॾहिं थोरो पंहिंजो पाण खे ॾिसो। इहे सिर्फ़ु ॿियनि खे चवण में पूरा थी वेंदासीं। ऐं वरी असां थोरो ॿिए पासे ॾिसंदासीं त असांजे जीवन में हमेशह शिकायतूं आहिनि। हर ॻाल्हि की शिकायत, मूंसां माले हीअ न कयो, मूंसां हीअ न थियो, हीअ दुख आहे, तकलीफ़ आहे, कुझु बि आहे, नुक़सानु आहे। असां मालिक जो शुक्र करणु न खपे ऐं शिकायत करणु न खपे। असां ॾिसूं सही असां कयो छा? असांजो जीवन तकरीबन शिकायत खां वधीक गुज़रंदो आहे, शुक्र में ऐं शिकायत कॾहिं कॾहिं असांखे हक़ीक़त बि न लॻे। कॾहिं चवंदा आहियूं एतिरो नाम कंदा आहियूं, ध्यानु कंदा आहियूं, सिमरन कंदा आहियूं, शेवा कंदा आहियूं, सत्संग में वेंदा आहियूं, दान पुण्य कंदा आहियूं, बहितरी कंदा आहियूं, हर चीज़ करण जी कोशिशि कंदा आहियूं। उनजे बावजूद असांखे फल न मिलंदो छो? उनजे बावजूद बि असांजो सभु जो बहितर न आहे मिलंदो। आख़िर छो कोई शिकायत छो थी? असां शिकायत त कंदा आहियूं। असां नेम कयोसीं, ध्यानु कयोसीं, शेवा कईसीं, दान कईसीं, कॾहिं बहितर हलियासीं, कॾहिं बहितर व्यवहार कयोसीं, कॾहिं चङाई करण जी कोशिशि कई, सभु कुझु असां में कमी में काई कोई असांजे करे गहराई सां ॾिसंदासीं। इहे सभु चीज़ूं असां कंदा विया ऐं असां में तकरीबन हर हिकु करण जी कोशिशि कंदो आहे। उनमें घटिताई न कोन हूंदी जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं। असांजो सिमरन में घटि कोन्हे, असांजी शेवा में घटि कोन्हे, असांजो दान पुण्य में घटि कोन्हे, असांजी हली चली में घटि कोन्हे। जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त असां उहे सभु चीज़ूं कंदा बि आहियूं।
उनका सा इनकार भी नथा करे सघूं, पर जॾहिं उनजे फल जी ॻाल्हि ईंदी आहे उते शिकायत थींदी आहे मूंखे उहो न मिलंदो आहे, मुंहिंजो उहो कमु न थींदो आहे, उते मां अटकी पवंदो आहे, मुंहिंजी ज़िंदगी में ॾुखियाई थींदी आहे, तकलीफ़ थींदी आहे। शिकायत सां कॾहिं चङाई, दान पुण्य, सिमरन, मालिक घर वञण, उनते हलण, उनजी शिकायत तकरीबन असां वटि न हूंदी आहे, पर शिकायत हमेशह उनजे फल जी ज़रूरत आहे। जेको उनजे फल जी शिकायत रहंदी आहे, हकीकत में उहा ई शिकायत असांखे दूर कराईंदी आहे। मौत जो मक़सदु आहे उन शिकायत खे दूर करणु, न सिर्फ़ शिकायत खे दूर करणु, पर जेको शिकायत जो कारण आहे असल में उन्हीं खे दूर करणु। भई इहा चीज़ थिए छो थी, छाकाणि जेसि ताईं असांखे कारण जो पतो न पवंदो, वजह जो पतो न पवंदो त इहा सभु छो थिए थो, त पोइ इहा शिकायत असांखे दूर न थी। पर जेके असांखे कमियूं आहिनि, अगरि उहे कमियूं या ख़ामियूं उहे दूर कंदासीं त पोइ सभु कुझु सही थी वेंदो। ऐं उहे कमियूं या ख़ामियूं जेके शिकायत जो कारण या फल जो रुकावट है, असांजे करण जे बावजूद असांखे कुझु मिले नथो, असां उन ख़ामियुनि खे ख़तमु कयूं, उन्हनि चीज़ुनि खे थोरो परे करे छॾियो। ठीक है, जीअं असां पाणी पीऊं, पाणी में कोई कख पवे, वो पानी पीने से कख वरी वरी वेझो ईंदो, असांखे पाणी सोलो पीअण में न ईंदो। जॾहिं त पाणी बि असां वटि गिलास बि भरियल आहे, सभु कुझु आहे, पर घड़ी घड़ी असांखे कख आॾो ईंदो। पर जिते असां उन कख खे कढी छॾींदासीं त असां आराम सां पाणी पी सघूं। असां सभु ॾिसूं था, अख में पंहिंजो अख पियो, अख बंदि थी वेंदी, असांजी शिकायत शुरू थी वई। पर जेकॾहिं थोरो कख कढी छॾींदासीं त अख बंदि न करे थी वेंदी। साॻिए नमूने सभु करण जे बावजूद असांखे नथो थिए त पोइ उन कख खे कढिणो पवंदो, रुकावट खे कढिणो पवंदो। ऐं उहो रुकावट खे कोई ॿियो न, पर असांजो पंहिंजो पाण खे कढणो पवंदो, असांजो पंहिंजो पाण खे छॾिणो पवंदो। कख त असांखे ॾिसण में ईंदा, पर के पाप अहिड़ा थींदा आहिनि जेके पुण्य खाई वेंदा आहिनि, असांखे पतो बि न पवंदो। सभु कुझु खाधो पियो आहे, इहो सही आहे, खाधो पियो, पर अचानक थोरो दिलि या पोइ मुंहिंजी वई, खाए बि न, छड़ो मुंहुं बि ईंदो आहिनि, असां सॼो खाधो वेड़ो थी वियो, कुझु बि न। के सब पाप अहिड़ा थींदा आहिनि जेके अणॼाणाई में थींदा आहिनि, असांखे पतो ई न आहे। ऐं असांखे लॻंदो आहे त मां कुझु कयो ई न आहे, कोई ग़लति कमु कयो ई न आहे, त पोइ छो मूंसां छो थींदा आहिनि। हक़ीक़त में जेका चीज़
असांखे ग़लति ख़बर न पवे थी वञे हक़ीक़त उहे चीज़ूं असांजा पुण्य खाई करे असांखे पतो न पए जेके अणॼाणाई में पाप थी वेंदा आहिनि उनखे अणॼाणाई जा पाप चइबो आहे ॼाणाई जो पाप में विचो वही ऐं हक़ीक़त में उहो अणॼाणाइण वारा पाप ई असांजो पुण्य खाईंदा जेको सभु कंदे असांखे पतो न पए ऐं उन अणॼाणाई वारे पापनि खे सिर्फ़ु असां ई ॾिसी सघंदा आहियूं ॿियो न ॾिसी सघंदा असां ई कढी सघंदा आहियूं ॿियो न कढी सघंदा असांखे उन्हनि पापनि खां बचणो आहे बाक़ी जेके ॿाहिरियां पाप आहिनि उहे त असां ॾिसंदा आहियूं पाण ॾिसंदा आहियूं ॿिया बि ॾिसंदा आहिनि ऐं ॾिसण वारा पाप हक़ीक़त में पहिरियों पाण करण बि न वेंदा ऐं जेकॾहिं कॾहिं करण जी कोशिशि कंदा सदाईं ख़ौफ़ हूंदा पोइ ॾिसी न वञे इन करे बि बची वेंदा आहियूं हक़ीक़त में ॾिसण वारा पाप पहिरियों पाणी घणा ई छॾिजी आहिनि पंहिंजो भउ पंहिंजो ख़ौफ़ पंहिंजो लेख उहो ई छॾाए छॾियो वीर अंदरि कंहिं चयो आहे अंबई अंदरि कंहिं चयो आहे उहे पाप हक़ीक़त में असांखे पतो ई न पवंदो ऐं उन्हनि खे असांखे पंहिंजो पाण ॾिसणो पवंदो पंहिंजो पाण खे जांचणो पवंदो ऐं इन करे ई हक़ीक़त में असांखे मौन जो सहारो वठिणो यानी ख़ामोशी वेही करे पंहिंजो पाण खे ॾिसो पंहिंजो पाण खे जांचो त किथे इहे चीज़ूं मुंहिंजे अंदर में न आहिनि इहे पाप के मुझे अंदर में तो ना है जेके अंदर ही अंदर बाहर तो सब कुछ सही है पर अॾो ई वांगुरु अंदर में अंदर खाईंदो वियो दीमक वांगुरु अंदर ही अंदर सब कुछ खोखलो कंदो वियो ऐं उहो असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो उहे जेके कुझु पाप हूंदा आहिनि अणॼाणाई वारा उनजो पहिरियों पाप हूंदा मानसिक पाप जॾहिं दिमाग़ जो गुनाह भई कंहिंजे लाइ ग़लति सोचणु ग़लति वीचारु सावण जलन ग़लति नज़र नियत कंहिंजी बुराई सोचणु कंहिंसां बुराई ॾिसणु कंहिंसां बुराई वीचारु कंहिंजे लाइ ग़लति भाव रखणु कंहिंजे लाइ ग़लति मालिक खे अरदास करणु फलाणो हे नुक़सानु थिए तबाही थिए बर्बादी थिए हाणे इहो मानसिक पाप आहे इहो ॿिए खे पतो न पवंदो सिर्फ़ु असांखे ई पतो न इहो ॿिए खे ख़बर ई न पवंदी ऐं सभ खां पहिरियों ख़तरनाक पाप थींदो आहे मानसिक पाप जेको मालिक असां सभिनी जी ॿुधंदो मालिक असां सभिनी सां कहिड़ो प्यार कयो असां सभिनी हिकु जहिड़ो बर्ताव कयो सभु जो पिता उनखे सभु ॿार बराबरि प्यारा हूंदा आहिनि पाण खे कीअं बि रखी करे असांखे ॿुधनि असांजी बुराई कनि
पर समझ जी ॻाल्हि इहा आहे तो उहो धंधो असांजो, उनजो वास्तो असां सां आहे के पाड़ेवारे सां आहे। असां उनखां जेको ई कुझु घुरंदासीं उहो असांखे ॾींदो। हाणे असां जेको घुरूं था कंहिं लाइ सार जलन क्रोध पीठ आराधो कंहिंजे लाइ ग़लति भाव वीचार जेको बि रुकूं था उहो असांखे सभु ॿुधे थो ऐं वरी उहा असांजी बुराई करे थो। हाणे समझ जी ॻाल्हि आहे यार जेको गुरू असां था उहो ॾींदो असांखे ॿिए खे न ॾींदो। इन करे जेके पीठ ॾींदासीं साह ॾींदासीं जलन ॾींदासीं रुसवाई ॾींदासीं कुझु बि कंदासीं त पोइ उहो असांखे ॿुधंदो सभु असांखे मोटाए थो ॾे। इन करे सभु असांखे ई मिलंदो आहे। असांजा ई सभु पोइ सही करे ख़तमु थी विया। लॻंदो ईअं आहे शायदि ॿिए खे पीठ थिए हक़ीक़त ॿिए खे पीठ लॻे न लॻे पंहिंजो पाण ज़रूरु लॻंदी आहे छाकाणि घुरियोसीं असां। इन करे इहे संत इहे महात्मा इहे दरवेश इहे जेके बि आहिनि उहे सभु बहितर भाव रखो बहितर वीचार रखो हर कंहिं सां चङाई भाव रखो हर हिकु सां बहितर हलो। उनजो कारण इहो हूंदो आहे भई जेकॾहिं ॿिए जे लाइ अरदास कंदासीं ॿिए लाइ चङो सोचींदासीं ॿिए लाइ बहितर भाव रखंदासीं त अॻे खे मिले न मिले उहा चङाई पंहिंजो पाण खे ज़रूरु मिलंदी छाकाणि पोइ असांखे ॿुधंदो पिया असांखे ॿुधाए करे ॾींदो। तंहिंजे करे असांखो थियण मानसिक पुण्य खपे पर असांखां थींदो मानसिक पाप आहे जेको असांजा बक़ाया सभु पुण्य खाईंदा आहियूं। मां हिकिड़े मंदर में वियो कोई शख़्स सदाई हर मंदर में हिकु जॻह ते शेवा पूजा पाठ सभु कयूं ऐं हिकिड़े ॾींहुं पोइ पाछो मिलियो मूंखे चयो साईं हाणे मुंहिंजी ज़िंदगी तक़रीबन 65-70 में पहुती आहे। मां जेतिरी शेवा कई आहे पूजा पाठ तव्हांखे पतो आहे थियल आहे थी सघे तक़रीबन 65 खां मथे जी थी आहे पर हक़ीक़त इहा आहे मां पंहिंजी ज़िंदगी में 50,000 न ॾिठा। ज़िंदगी में हिकु जॻह ते मां पाण खे 50,000 ॾिठा हुआ। उन में त हालत सम्झी सघो था मुंहिंजी छा हुई मुंहिंजे घर में मुंहिंजी केतिरी ॾुखी गुज़र। तंहिंजे करे सभु कुझु कंदे मुंहिंजे अॻिते कुझु न मिलियो। चङा साल थी मां वरी क्रॉस क्वेश्चन ते वरी ॿुधाए करे पुछियो मां चयो ॿिया जेके ईंदा नी दरबार में उहे मंदर में कई जाते तो वेंदो हर जॻह ते वेंदो सभु मंदर में चयो कल्ह जा छोकिरा बि हुयूं में कुझु कोन करोड़पति थी विया लखपति थी विया जेके इहे घुमंदा पंहिंजो हूंदो ई कुझु कोन सफ़ा रोटी बि कोन कोन उहे बि अलाए किथे किथे पहुची विया ऐं मां ओड़ो वरी जॾहिं उहे ईंदा नी त पोइ थोरी सा हालत हुई आहे तूं छा सोचींदो मूंखे साल कंदा आहिनि एॾा पाए कंदा आहिनि सभु कुझु करूं असां जेको कंदा कयूं जेको ईअं ख़ुशि रहंदा पिया ऐं असांखे छा मिलियो आहे उनखे ॾिसी करे केॾी जलन थींदी आहे साल थींदी आहे। असां थोरो दुकान खे बदिलाए जेको अचे तूं सिर्फ़ु पंहिंजा लफ़्ज़ सोच बदिलाए उन वक़्तु मालिक खे अरदास कर मालिक इहो बि ख़ुशि रहे मां बि ख़ुशि रहां हर को वधे फुले सदाई सुखी हुजे इहे बि सुठा हुजे मां बि सुठा हुजे कंहिंजे लाइ को ग़लति भाव न रख पर सभ लाइ बहितर भावनाऊं रख ऐं उन जे लाइ बि चङाई कर पंहिंजे लाइ बि बहितर सोच ऐं थोरे वक़्त खां बाद वरी जॾहिं मालिक मिलियो
सॼे माली निरामत हाणे थी मुंहिंजो घर परिवार कारोबार सभु चङो थियणु शुरू थी वियो आहे, सुखी रोटी खाइणु शुरू थी वई आहे, असां वधणु शुरू थी विया। तुंहिंजे एक्चुअली हक़ीक़त छा हो? तो मालिक तो नहीं है को ॿुधो, तूं चए मूंखे मालिक ॿुधंदो ई न आहे, मां हर जॻह ते रोज़ अरदास कयां। जॾहिं तूं रोज़ अरदास ई साह जी कई, पिठ जी कई, लड़ जे जलन जी कई, तूं जलन तोखे मोटी करे मिले पई सघे। जॾहिं खां तूं अरदास चङाई थी कई, मालिक तुंहिंजी में ॿुधे, इन करे मालिक तुंहिंजी सभ खां वधीक ॿुधे थो, जल्दी ॿुधे थो। सो हक़ीक़त में असां जेका चङाई कंदा सभ खां पहिरीं असांजो हुजणु मानसिक थोरी खपे, पर असां कंदा मानसिक भाव। असां जेको सोच में ॿियनि खे नुक़सान करे पंहिंजी तबाही कंदा रहंदा, उहा सभु कुझु असांखे मिलंदी आहे। इन करे सुकून ऐं शांती न मिलंदी आहे, असां अंदरि ई अंदरि जलंदा आहियूं। ऐं जेके पुण्य कंदा आहियूं, चङाइयूं कंदा आहियूं, चङनि पासनि वेंदा आहियूं, उन्हनि सभिनी खे उहो पाप सॼो खाईंदा आहिनि। तंहिंजे करे पहिरें नंबर ते असांखे मौन में पंहिंजो पाण खे ॾिसणु खपे, मुंहिंजी सोच छा आहे, मुंहिंजा वीचार छा आहे, मुंहिंजा ख़्याल छा आहे। ऐं पोइ जेकॾहिं पंहिंजा वीचार सही न आहिनि, असां उन खे बदिलाइण जी कोशिशि कयूं, उन्हनि खे बहितरी तरफ़ वठी वञण जी कोशिशि कयूं। उनजे लाइ उन सचे साईं खे, उन मालिक खे अरदास कयूं, मुंहिंजी सोच, मुंहिंजा वीचार बहितर, हर जे लाइ बहितर भावनाऊं थिए। ऐं जीअं जीअं असांजी भावना बहितर थींदी वेंदी, तीअं तीअं असांजो भाव जेको बि आहे, शेवा उहा सफल थियणु शुरू थी वेंदी। तंहिंजे करे पहिरें नंबर ते उहा मानसिक सोच जेको सॼो भावना बदिले। ऐं ॿिए नंबर ते वाच बोलिया। भई असां जेको ॻाल्हाईंदा उहो आया पंहिंजे दिलि आज़ादी कयूं या दिलि चोरी कयूं। असांजे लफ़्ज़ ॿुधी करे साम्हूं वारो सही वञे थो या साम्हूं वारो ठहरे थो। असांजी ज़बान ॿिए खे सुख ॾिए थी या ॿिए खे दुख ॾिए थी। तंहिंजे करे असांजी ज़बान बहितर मार्ग छाकाणि जेकॾहिं असांजो ॻाल्हाइण, असांजो अंदाज़ उहो ग़लति हूंदो, ॾुखियो हूंदो, त पोइ जेको जेको पंहिंजे अंदरि मां ग़लति भावनाऊं निकिरंदियूं, ग़लति वीचार निकिरंदा, असांजे लाइ ग़लति वाइब्रेशन्स मोकिलींदो, चई न सघंदो, ॻाल्हाए न सघंदो, भई ॻाल्हाए या न ॻाल्हाए, त पोइ उहे चीज़ूं असांखे अची करे असांजा पुण्य खाईंदियूं। तंहिंजे करे वाचिक पुण्य ऐं वाचिक उहो असांखे ॾिसणु करण में वाचिक पुण्य या पाप। मां वेही करे जेको बि कुझु ॻाल्हायो उहो ॿिए सां ग़लति कयो या सही कयो, ॿिए जे लाइ नफ़रत फैलाई या प्यार फैलाई, जो कुझु करे। ऐं हक़ीक़त में उन्हनि जो बि असांखे पतो न पवंदो। इहो बि अणॼाण ई ॻाल्हि पाप मां लिखी वेंदो। ऐं जेको वणंदो आहे ॻाल्हाए सघूं, ख़बर न पोइ यादि चई छॾियोसीं, कोई नतीजो कुझु बि निकिरे, साम्हूं वारे जो कुझु बि थिए, असांजो परिवार थिए, असां हिकु लफ़्ज़ चई करे चिड़ियूं ठाहे छॾीसीं, बाक़ी इहो न ॾिसंदासीं त ॿिए बि तबाही थी या ख़ुशी थी। जे अॼु ताईं पतो न आहे, हज़ारे साल थिया उन धोबी जो हिकिड़ी चिड़ियूं थी छॾी, सीता जे लाइ चई थी जो उहा बनवास थो थी।
लेकिन आज ताई धोबी तो कोई चंगी नजर था थोड़े सलवा कोई चंगे अखर था थोड़े में चलो हज़ारनि सालनि ताईं उन हिकिड़ो ग़लति लफ़्ज़ साम्हूं वारे जो सॼो घर तबाह कई थी। लेकिन साम्हूं वारे जो घर तबाह कई पर हज़ारनि सालनि खां ताईं अॼु ताईं उन्ही खे बि हया कोन लागत हो सवाल छा कयो हलो जेकॾहिं उन्ही खे कोई फ़ाइदो पियो हुजे तॾहिं बि ठीकु वो भी कोने कहीं असली ॻाल्हाइण जो पतो बि कोन्हे पवंदो उहो बि अणॼणाई वारो पाप हूंदो आहे जेको हिन असां पुण्य खाई पियो ऐं मौन में असांखे उनखे बि ॾिसणो पवंदो ऐं उनजी ज़बान छा अॼु सॼे ॾींहं में मां जेको बि कंहिंसां ॻाल्हायो उहो छा ॻाल्हायो मुझी ज़बान चङो ॻाल्हायो या ग़लति ॻाल्हायो मां कंहिंजो हित कयो या अहित कयो मां कंहिंखे फ़ाइदो ॾिनो या नुक़सानु ॾिनो मां कंहिंजी इज़त वधाई या कंहिंजी इज़त खे ओछाई इहो बि अणॼणाई वारे पापनि में शामिल थी इहो बि आम तौर असांखे पतो न पवंदो आहे लेकिन हर रोज़ कॾहिं पंहिंजो पाण खे जाचणु शुरू कंदासीं ॾिसणु शुरू कंदासीं तो मानसिक खां पाप वाचिक पाप खे असांखे ॾिसणु ऐं टे नंबर ते इहो असांजो शारीरिक पाप असां पंहिंजे शरीर सां जिस्म सां हालत सां वो छा कयो नुक़सान थो सघे फ़ाइदो कयो कोई शेवा कई से या कुछ बुरो कयो असां आयासीं आया उते असां अची करे साॼी दुआ ते थोरो सफ़ाई कयोसीं या खाली किचिरो कयोसीं शारीरिक पुण्य पाप चलो धन खड़ी करे खाते में उछलाए थी उसमें असांजे वारो असांजो किचिरो के ॿिए खाई पर चिकु उहो किचिरो असां खणी करे भई रखियोसीं अने हो पुण्य थी वियो या हो पाप थी वियो असां ॾिसी सघूं गंद करण जो इन करे ॾिसंदो कोई बुआरी हुजे कोई चङी शयूं हुजे बहितर मञो पवंदो आहे कंहिं बि आस्थान कंहिं बि जॻह ते छा फ़र्क़ु बि ॾिनो साम्हूं हूंदो आहे हिकिड़ो उछलाइण वारो हूंदो आहे ॿियो खणण वारो हूंदो आहे खणण वारे जो पुण्य थी वियो उछलाइण वारे जो उठो थी वियो उन पंहिंजो गंद ॿिए खां खणाए त असां पंहिंजो गंद ॿिए को न खणायूं असां शारीरिक में वेठासीं पूछो आहे बेवाना आया उनखे कढी सघियोसीं या उनखे पाणी वञोसीं जिते असांजे सां वॾनि जो कंहिं माण्हू जो हिसाब सां पाणी वञे उन हज़ार लखे जीव रहंदा आहिनि सभिनी जी उन पर बीठी हूंदी उनजी सफ़ाई कंदासीं उन किचिरो दूर थी वेंदो तूं सभिनी खे पाणी पीआरो त असांखे फ़र्क़ु पवंदो आहे हिकिड़ी जेकॾहिं असांखे भूल थी गई उखाड़े करे कढी छॾे त सिंधी ॻाल्हि आहे असांजो घर उजाड़ण जो न करे साॻे नमूने पखी पशु इंसान जीव कंहिंखां हरूभरू मिलण कंहिंसां प्यार करणु कंहिंसां मोहबत करणु कंहिंसां बहितर वर्ताव करणु कंहिंजी शेवा करणु इहे सभु शारीरिक पुण्य ऐं पाप में
इन जो कि असांखे पतो न पवंदो आहे उहो पंहिंजो पाण खे घुमंदे घुमंदे कुझु बि उछलाए छॾंदा, घुमंदे घुमंदे कुझु बि खणी करे रखंदा। तंहिंजे करे इहो बि असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे। आमतौर ते इंसान जेके आहिनि अहंकार में, वॾाई में, तकबर में कंहिंखे कुझु बि चई छॾींदा या कुझु बि करे गुज़ारींदा, लेकिन जॾहिं मोटी करे मिलंदो आहे उहो पंहिंजो कमु कयो। इहो त सच साईं जॾहिं कुझु नायाब पखी खणी करे आयो हुयो तो साईं जन सभु ॿुधाईंदा हुआ एॾा नायाब पखी, एतिरा महांगा पखी, अम्बुल मिलण बि हुनजो मुश्किल हूंदो आहे। साईं हवा में केतिरो ख़ूबसूरत हलंदा, केतिरो ॾिसंदा, उनमें खाराइण पुराइण केतिरो चङो लॻे थो। साईं जन पखी प्रोग्राम दाखिल गांव में खारेगा से आशीष की जिसमें उन्हें नुकसान पहुंचाए वो चली थी ऐसा ही कहानी को लेते जब वो शिकारी जो कम रोज पक्षी मारन लखम पैसा पक्षी भाषा पशु के ईजा पहुंचाए अगली रात जो सिंह जमदूत लेखन है वक्त पूरा के रानी दरबार में पहुंचाएगा तो ठीक है पक्षी पशु जानवर हुआ गाड़ी भरियो गाल चंबा केस सब पहुंचता था, सब जोश में जनून में सभी कई खंभ कपिया थे, कई मुझे मारियो थे, कई खाए थे, कई बंद कयो थे ऐं असांखे बदिलो वरितासीं सभु असां में नोचींदासीं कि ईअं असांखे नोचो ऐं कमरे को लेके हाणे छा थींदो मगेरा घर जानवर पशु पखी सभु देश चंबल घरनि खां मूंखे खणणा आहिनि खाइणा आहिनि। एॾी वॾी नंढी चिड़िया चू चू कंदी आहे, अॻिते बि हिकु दफ़े जीअं ॿियार विछाई वेंदी त कोई पखी फाथो कोन, उनखे चिड़िया जो बचो उहो न फाथो ऐं फिर ॿियार बंदि कई त चिड़िया जे बचे खे मामो छा निकिरंदी आहे कुझु थो तंहिंजे करे मुंहिंजा माउ पीउ बि वात न हूंदा। मां पहिरियों दफ़ो अकेले में निकिती आहियां जेको बि आहे मां छॾींदो मां मुश्किल सां कोई शिकायत न पोइ आहे सॼो ॾींहुं को लॻो ई न ऐं चिड़िया खे ॾाढा वास्ता ॾिना, ॾाढी दुखा कयूं ऐं आख़िर हिन उनखे छॾी पर उहे कुझु न बचो वधीक छॾांसि थो ऐं उहा वरी चू चू कंदी आहे ऐं उन चयो सभिनी तरसो तरसो बीहो बीहो ऐं उन चिंता चलो ठीक है पाप हो जाए हिंदी पर क्या है कभी लोग कुछ नहीं करो तेरे माँ के आजाद छे उनके बदले कोई फायदा मिलना खपे
तो फैसलो थियो ठीक आहे इन करे महीनो जे पास स्वर्ग ॾींदा वग़ैरह हम खाधो है बाक़ी सब जन्म हुजनि को वक़्तु इंद्रिय हुजे नर्क जा हूंदा जन्म भी नर्क जहिड़ा हूंदसि ऐसा तो चिड़ी चढ़ती का जेको इशारा इनके स्वर्ग न खपे इनके महीनो धरती से वापस पहुंचो चलो जिंदागी रहे महीने को वरी हिते पोइ बाकी जो अलॻि पोइ ये सभिनी खे चङी ॻाल्हि लॻी त जीअं महीने में स्वर्ग को धरती ते चङो उन सुख को पेदो जो स्वर्ग में भोगे चिड़ी आई इनके चू चू कदी कन में कुछ चई ऐं वापसि धरती ते आए ऐं जॾहिं धरती ते आए पखी फासाए उनजा खप कचड़ पख पशु ॿार सभु कुझु सुबुह जो उते महिनत करे जेको कमाए अचे जेको चङी कमाए अचे पशुनि खे खाधो ॾे पखियुनि खे दाणो ॾे उनखे गॾु वेही करे पाणी पीआरे करे पोइ जेके पशु पखी खे ॾिसी करे भॼी वेंदा ॿी चईंदी में हिरका थी विया हफ़्ते खनि में सभु लाईअ जी अपनी पखी खुले ॾे त पोइ हथ में लॻो मथे ते सभु सां हेॾो प्यार थी वियुसि जे महीने में सभु पखी पशु ईंदा ईअं थी विया घर जे भाती मिली वियसि सभु गॾु वेही करे ऐं जॾहिं महीनो जो पूरो थियो इनजो वरी तमदूर खणी विया उते साफ़ पखी पशु सभु आया पर सभु शांत हुया थोड़ा थधा हुया पहिरियों कंहिं चुडाल में चंबा खणी पिया आया उहा चिड़ी बि पहुती ऐं चिड़ी चयो जेका सभु विझी सघां उहे जेके पखी ऐं पशुओं जे बदिले वारा हुया उन्हनि सभिनी सलाह कई पोइ चयो ठीकु आहे अॼु ताईं जेको असांखे ॾुखाए नुक़सानु पहुचायो तकलीफ़ असांखे नोचो उहो सभु ठीकु आहे पर हाणे जेको धरती ते ॾियो जेको सॼे बचनि खे संभालियो आहे उनजो प्यारु कयो अथई उन सां मोहबत कई अथई ऐं सॼा बचा हक़ीक़त में इन लाइ सिखंदा पिया उनखे एॾो थोरे वक़्तु उन्हनि खे प्यारु ॾिनो आहे तंहिंजे करे असां सभु हिनखे माफ़ु कयोसीं जेको ॾींहुं असां कयो सदाईं ख़ुशि रहे आबाद रहे ऐं सॼो साईं चयो हिन संसार में इंसान थी अची करे इन शरीर सां चङाई करण जो सभु पाप करण शेवा करण जो कुझु ग़लति करण जो बहितर करण जो आहे कुझु ग़लति करण जो मालिक पंहिंजी रहमत कई आहे असांखे करे मोकिलियो पर सभु मूंखे बहितर अंदाज़ ऐं शारीरिक पाप में असां को अणॼाणाई नथी असां कुझु बि कयूं था कंहिंखे थोरो ग़लति सभु कुझु असांजो ऐं उहो पाप असांजा सभु पुण्य ठाहींदो तंहिंजे करे जीवन में असांखे शारीरिक पुण्य हुजणु खपे शारीरिक पाप इहे चीज़ूं जेके बि आहिनि इहे असांजा सभु जेके बि आहिनि शेवा सिमरन जाप दान पुण्य चङाई जेका बि आहे हक़ीक़त में पाप असांजा खाईंदा आहिनि सो अणॼाणाए वारा पाप असांजो मानसिक पुण्य हुजणु खपे पाप न हुजणु खपे पाप असांजी सॼी कड़ी खाए थो असांजो वाक्य पुण्य हुअणु खपे वाक्य पाप न हुअणु खपे असांजी ज़बान ग़लति न हुजणु खपे पर ज़बान असांजा सभु पुण्य खाई थी असांजो शारीरिक पुण्य हुजणु खपे शारीरिक पाप न हुअणु खपे उहो पाप इहे सभु अणॼाणाई जा पाप तंहिंजे करे असांजी शिकायत जा को फ़ाइदो तंहिंजे करे इहे अणॼाणाई वारा पाप इन ॿिया अणॼाणाई वारा इन ॿिया पाप अॼु एतिरो वरी ॿिए हफ़्ते बक़ाया उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं जेके बि आहिनि पंहिंजा पाप ॿिए हफ़्ते वरी उन ते ॻाल्हाईंदासीं काफ़ी टाइम थियो आहे इन करे
असं की ई चीज़ों अनजानाई वाले आस्ते ऐसी हकीकत है मौन जो मकसद ये होगा पहले पान के पहले पान के ऐसा सब जॾहिं पंहिंजो पान खे जाचणु शुरू कंदा हर रोज़ असां वटि 15 मिंट पंहिंजो पान खे ॾींदासीं असां 24 कलाक असां को संसार में न कंदा ई छा असां हिकिड़ो अधु कलाक उन मालिक खे ॾियूं उन सच साईं खे ॾियूं उनजो नेम ध्यानु सिमरन हुजे उहो थोरो वक़्तु असांखे एतिरो घणो कुझु ॾेई छॾियो आहे जंहिंजो अंदाज़ असांखे सभु कुझु मिली वियो तंहिंजे करे जेके चीज़ूं असांखे ॾुखियो करे थियूं हक़ीक़त में सुठो करण जे लाइ असां थोरो हक़ीक़त में मानसिक कोन हुअणु खपे असांजी सोच बहितर ऐं उहा तॾहिं थींदी जॾहिं हर रोज़ असां पंहिंजी सोच खे पहिरीं था लॻायूं कोई भी उम्र रखी असांजो वाचे जो कोन हुअणु खपे वाचे जो पाप न हुअणु खपे उहो बि तॾहिं थींदो जॾहिं हर रोज़ पाण खे लॻाए अॼु मां सॼे ॾींहं में छा कयां न त हमेशह असां पंहिंजो पाण खे सही करे सम्झी करे वेंदा असां ॾिसंदासीं कंहिंजी गिला कंदासीं कंहिंखे नफ़ कंदासीं कंहिंखे लाइ न कंदासीं पोइ सदाई पंहिंजो पाण खे सही साबित करण जी कोशिशि में अञा ग़लति लॻंदो बि पर जंहिं ॾींहुं पाण खे ॾिसंदासीं पोइ असांखे ग़लति लॻंदो त मां कहिड़ो हिकु लफ़्ज़ न ॿुधी सघंदासीं मां कंहिंखे केतिरा लफ़्ज़ इहो बि अणॼाणे वारो पाप शारीरिक पाप बि अणॼाणे वारो पाप हूंदा त कुझु बि करे वेंदो असांखे पतो न पवंदो असां इहे खे उछलाए छॾियो असांजी सुनी अॻे हफ़्ते वग़ैरह ऐं सभु कोशिशि कई जेको असांजा पोइ असां हर रोज़ थोरो ॾिसण जी कोशिशि कई पंहिंजो पाण खे जाचण जी शुरू कयो जी असांजा पुण्य ईअं न हलिया हक़ीक़त सां शेवा सिमरन यादि मालिक अचणु उनजी यादि दान पुण्य चङाई असांजी कोई कमी असां सभु उन मालिक जा चइणु ॾियणु अचणु सभु कुझु करणु उनको को बि असांखे शिकायत मिलंदी आहे शिकायत जो कारण असांजा अणॼाणाई वारा पाप असांजे पुण्य खे कान असां उनखे न सम्झी करे सिर्फ़ु थोरो समझ में बदिलायूं छाकाणि त मालिक असां सभिनी इंसाननि खे समझदार बनायो आहे असां सभिनी खां बहितर कयो आहे उन पंहिंजो कमु पूरो कयो आहे असांजो उनखे साईं जी दामन में हूंदो आहे जे चरणनि में हलो आहे ऐं असां थोरो पंहिंजो आचरण कयूं थोरो अमल करणु पवे थोरो अॻिते हलो ऐं अमल असांजा करण जो आहिनि पर उन जेके रुकावट हुई आहे उन कर्मनि खे थोरो हेॾे होॾे करनि था असां थोरो थोरो उन्हनि खे परे कंदा वञूं कि असां उन मालिक जी रहमत खे पाईंदे पंहिंजी मंज़िल तरफ़ अॻिते वधूं ऐं साईं जी रहमत खे पाईंदे यादि उन से सतगुरु का उन ईश्वर का इहा ई अॻ जा आगास रहंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुबत ऐं रहमत बख़्शे जो सदाई मुंहिंजे चरणनि में रहंदे उन सचे साईं जी रहमत खे पाईंदे आचरण खे पंहिंजो जीवन बणाईंदे ऐं हलंदे हलंदे उन सचे साईं जी रहमत खे स्वामी सभु
भाव भेंटो आणि सगळी समजत विश्वासा एक बांधवा विश्व अवसर चित्र संत सदाओं नाम रंग साध कर्म आशीर्वाद शुभकामना वादा सच सच सच